नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सजावल खां ख़बर ॾींदा हलूं त ज़िले सजावल जे यूनियन काउंसिल घोटारो जे ॻोठ صديق لاشاري जे रहवासिन अशरफ लाशारी, गुलाम मुस्तफ़ा, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां ग़रीब मज़दूर तबके जा माण्हू रोज़ानो मज़दूरी करे बचनि खे खाराईंदा आहियूं, पर गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत पारां लॉकडाउन जे ऐलान बाद असां बेरोज़गार बणिजी घरनि ताईं महदूद थी विया आहियूं ऐं मज़दूरियूं बंदि थियण सबबि असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं हाणे असां वटि हिकु वेलो मानी खाइण जे लाइ बि कुझु न आहे। हिननि चयो त अहिड़ी संगीन सूरत हाल बावजूदि ज़िले इंतिज़ामिया समेत असांजी यूसी मां चूंडियल चेयरमैन असांजी अञा ताईं का बि मदद न कई ऐं न वरी असांखे को हाल अहवाल वंडाइण आया आहिनि। हिननि हुकूमत समेत ज़िले इंतिज़ामिया खे अपील कंदे चयो त असांजी मदद कई वञे जीअं असांजा बचा वधीक बुखायल न रहनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।